अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, अल्लाह जी ज़ात बाबरकात जा लख लख एहसान। हाणे थोड़ो वेहो, ॿ टे मिंट ॻाल्हाइण ॾियो। असां थकंदऊं घणो, छो त हर मजलिस जा कुझु आदाब आहिनि। जेकॾहिं मजलिस जो अदब न आहे त पोइ उन मजलिस जो फ़ाइदो ई कोन्हे। इन दुनिया जो मामिलो कॾहिं खुटण जो बि कोन्हे, टुटण जो बि कोन्हे। निपुटीअ सभिनी खे रत करे मारियो। अल्लाह से तोखे सलामत रखे। अदा छो त हिन अफ़रा तफ़री में मूंखे ॻाल्हाइण मज़ो कोन ॾींदो। ऐं तेसीं ख़ामोश थो थियां जेसीं अवां ख़ामोश थी वियो। अल्लाह जे क़ुरान जो हुकुम छा आहे? साईं राशिद नौजवान महिनत त ॾाढी कई वीचारे, पर वरी बि ॿार कुराड़े जे मथां अची विया। अल्लाह ताला क़ुरान करीम में दोस्त क्लियर फरमायो आहे त व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं मां रब जो सुहिणो क़ुरान करीम पढ़ियो वञे, ख़ामोश थी वियो त तव्हांजे मथां रहमत जो नुज़ूल थिए। अञा भला गिफ्ट में ॿी आयत बि, छो त क़ुरान त सॼो सीने में अल्हम्दुलिल्लाह। गौर तलब आयत जो हिकिड़ो मुख़्तसर हिस्सो थो ॿुधायां। वअलमू, ख़ासि करे तक़रीर जे शौक़ीननि जे लाइ।
वअलमू अन्नल्लाह यहूल बैनल मर्इ व क़ल्बिही। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो आ त जानो तव्हां त जेको अल्लाह आ न, अल्लाह केर कुझु ॼाण सुञाण आहे न अल्लाह जी ज़ात जी त केर आहे? जेको तुंहिंजो मुंहिंजो ख़ालिक आहे, सॼी काइनात जो जेको मालिक आहे, जंहिंजे कब्ज़े कुदरत में काइनात जो ज़रो ज़रो आहे, उहो मुंहिंजो करीम रब पंहिंजे पाक कलाम में, पंहिंजे महबूब जे पाक ज़ुबान मां तव्हां असांखे इंतिबाह फरमाईंदे होशियार थो करे त ॼाणो त जेको तव्हांजो अल्लाह आहे न, अल्लाह उहो बान्हे ऐं बान्हे जे दिलि जे दरमियान में आहे। अॼु ॾींहं ताईं अमां इहो ॿुधो त अल्लाह ताला साह वारी रग खां वेझो आहे, अल्लाह ताला क़रीब आहे, लेकिन सूरह अनफाल जो इहो हिसो बि ॿुधो, वअलमू अन्नल्लाह यहूल, भई यहूल इन में वॾो राज़ आहे। ऐं वॾो आलिम कोन हा, फ़क़ीर माण्हू आहे, बसि हिकिड़ो मुबल्लिग आहे, तबलीग करण वारो, आलिमाना अंदाज़ सां नौजवान अव्हांखे ॿुधाया। मां ॿ चारि ॻाल्हियूं कोई सादे नमूने सां सम्झाईंदुसि। यहूल इहो हिकिड़ो वॾो राज़ आहे, जेको इल्मी राज़ आहे, आलिम ऐं मुफ़्ती खोलींदा। ऐं सादनि लफ़्ज़नि में चवां, हे फ़क़ीर आशिक़ जो जिस्म आहे, हीअ उन जिस्म में दिलि आहे, दिलि जिस्म में आहे या अलॻि आहे? ॻाल्हायो। तव्हां सभिनी जो जिस्म ऐं दिलि बि जिस्म में आहे। अल्लाह साईं थो फरमाए यहूल बैन, बैन यहूल मिलियल, वरी थो अॻिते न बस मोटा थो, यहूल बैनल मर्इ व क़ल्बिही, बान्हे ऐं बान्हे जे दिलि जे दरमियान में। हाणे बान्हो बि उहो आहे, दिलि बि उहा ई आहे, दरमियान में उहा कहिड़ी शइ आहे जिथे ख़ुदा आहे? सुभान अल्लाह। भले दिलि में चओ, मूंखे मुंहिंजे सवाल जो जवाबु खपे या मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। बान्हे ऐं बान्हे जे दिलि जे दरमियान में उहो कहिड़ो स्पेस आहे, उहा कहिड़ी जॻह आहे? जेको बान्हो त सॼो जिस्म आहे हुनजो, दिलि बि उन में आहे। रब जो क़ुरान बि सचो आहे, ज़ालिकल किताब ला रैब फीह। उहा कहिड़ी जॻह आहे, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंमें ख़ुदा मौजूदु आहे? ॿुधणु चाहियो था? जी, त पोइ गौर सां ॿुधो। अल्लाह जी ज़ात पंहिंजे पाक महबूब जे पाक ज़ुबान मां तोखे मुंहिंजो अल्लाह ख़बरदार थो करे, ऐं मुंहिंजा बान्हा तुंहिंजो अल्लाह जेको तुंहिंजो ख़ालिक आहे, जेको तुंहिंजो मालिक आहे, तुंहिंजे ऐं तुंहिंजे दिलि जे दरमियान में, यानी जेके तुंहिंजा इरादा आहिनि, तुंहिंजो अल्लाह उन्हनि इरादनि सां गॾु आहे। मुझे करीम रब जा बानड़ो छो इहा आयत पढ़ियमि हाणे हिते वेठा हो हाणे इरादो इहो कयो त जिस्म असांजो हिते आ असांजी दिल सुणे हबीब जे दरबार में आ अल्लाह छा थो ॿुधाइण चाहे मुंहिंजा बाना जेको इरादो करे मां रब खे सॾींदे मां अल्लाह तुंहिंजी उहा मुराद पूरी कंदुसि चोर थी सॾींदे चोर थी सॾींदे ओ मुंहिंजा करीम रब ॾोह करण थो वञा ॼाणी थो त वञा ॾोह करण थो पर निंड ॾेई छॾिजान निंड ॾेई छॾींदोसान जागो था वञी बि ॾोह करण थो ना फरमानी करण थो वञी कंहिं जुर्म जे पोयां थो वञी पर चवी थो मौला मुंहिंजी पारत अथई तुंहिंजी दुआ क़बूल कंदो हा मां रब तुंहिंजी हिफ़ाज़त फरमाईंदो हा मुंहिंजो रब थो चवे जेकी घुरंदे उहो ॾींदोसि पोइ अॼु तोखे वक़्तु मिलियो आहे इहो घुर कहिड़ो घुर जीअं लतीफ़ सरकार फरमायो के वेझड़ा बि दूर के दूर बि औदा सुपरी के
चढ़न न चित ते के विसरन न मूर जिय में कुंडिया पूर दिय मूसी बणा सुपरी अज घुरण जो मौक़ो थे इहो गुर मुझे करीम रब खां तो मुझा सोना करीम रब जहड़ो आया तहड़ो गुनाहगार सही खतादार सही बदकार सही बेकार सही पर आयो तुझे कुरान करीम जे महफिल में हाँ तुझे महबूब जे दुरूद जे महफिल में हाँ मौला अज मोडे न निहार जा इन नूरानी महफिल जे सदके मौला मुझो बेड़ो पार करे छॾ जा मामलो छाजो आ दिल जो मामलो छाजो आ इरादे जो दिल ऐं इंसान जे विच में इरादो मुंहिंजी दिल ही अथी चवे मुंहिंजो ख़याल ही आ इन ख़याल खे रुगी सिधो कर सॼो मामलो ठही वेंदो जॾहिं न तोखे मामलो सम्झ में अची वियो त इंशा अल्लाह ताला ज़िंदगी ऐं मौत बि अलॻि शयूं आहिनि बचार गालियों समझाए वठा बिल्कुल सादे अंदाज में जिंदगी ऐं मौत जो तो लाउड आवाज जे साम्हूं उथण नथो दे उथी भी कोन सघंदासीं जिंदगी ऐं मौत बि अलॻि शयूं आहिनि लेकिन आहिनि हिकिड़े जे लाइ जिंदगी अलग शय आ मौत अलग शय आ जिंदगी अचण जो नालो आ मौत गालायो जिंदगी अचण जो नालो आ मौत वञण जो नालो आ वापस ता बई शयूं हिकड़े ही माण्हू सां हन आयो जिंदगी आ वञे थो मौत आ अल्लाह कुरान करीम में फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत वञण जी रब ॻाल्हि कई अचण जी रब ॻाल्हि कोन थो करे बगालियों समझाइण थो चाहियां कुल नफ्सिन ज़ाइक़तुल मौत ओ दुनिया में अचण वारा अमीर हई तदह भी तोखे मोटणो आ गरीब हई तदह भी तोखे मोटणो आ मौलवी हई तदह भी तोखे मोटणो आ पीर हई तदह भी तोखे मोटणो आ गुनाहगार हई तदह भी मोटणो आ नेकोकार हई तदह भी मोटणो आ पर मोटणो इए कोने मौत जो ज़ाइको चखणो आ मौत जो ज़ाइको चखणो आ वो अमा समझदार आयो ज़ाइको सब मिठो हुंदो आ या ज़ाइको को कड़ो भी हुंदो आ जवाब दो ज़ाइको सब मिठो हुंदो आ या कुछ कड़ो भी हुंदो आ कड़ो भी हुंदो आ जॾहिं मिठो ज़ाइको चखबो आ त जिस्म जी कैफियत छा हुंदी आ चेहरे ते जवाब दो चेहरे ते मुस्कुराहट जिस्म में सुकून जेडी मतलब मिठो ज़ाइको ऐं जेडी मतलब को साओ लौंगी मिर्च वात में अची वियो छा था समझो चेहरो साॻियो ई हूंदो आहे शकिल मुबारक अहिड़ी थी वेंदी आहे जो आईनो साम्हूं हुजे त पाण खे बि ॻाल्हाए पाण खे बि कोन वणंदी आहे वात बि साॻियो आहे शयूं बि अल्लाह जूं पैदा कयलूं आहिनि ज़ाइको अलॻि अलॻि आहे ऐं मुस्लमान यादि कर अल्लाह ओहो ई आहे पैदा कंदड़ ओहो ई आहे शयुनि जो पैदा कंदड़ ओहो ई आहे ज़ाइको रखंदड़ ओहो ई आहे लेकिन मिठाण जो ज़ाइको अलॻि आहे कड़ाइण जो ज़ाइको अलॻि आहे मौत बरहक आहे मौत अचणो आहे ज़ाइको सभु कंहिंखे चखणो आहे फ़ैसिलो तोखे करणो आहे त ज़ाइको तोखे चखणो कहिड़ो आहे मुड़कण वारो ज़ाइको चखणो आहे या बूथ किने करण वारो ज़ाइको चखणो आहे सुभान अल्लाह जो तो गुल हुजे तो खुशबू करे बिना खुशबू जे गुल कहिड़ो यार हुजे तो वफा करे बिना वफा जे यार कहिड़ो दीन जो जलसो हुजे तो थोरो घणो दिल खे ख़बर त पवे कुछ जिंदगी जो एहसास त थे वरना जलसे जो फायदो करो जो नाराहणी मोटी जो को फायदो ही कोने को जी मुझा दोस्त अजीज अफला यतदब्बरून अल कुरान अम अला क़ुलूबिन अक़फालहा रब चवे तो मुझे कुरान में गौर छो था कयो हे केड़ा ताला हणी छड़या था दिल जे मथा दिल जो तालो खोल ओ पुलिया जे यार नु मिलन चाही त खोल अंदर दी कोठी इन अंदर जे कोठी के खोल अच तुझे जिंदगी मौत जे इब्तिदा खा मा गाल के शुरू कया त जिंदगी पहरिया मौत बाद में आ जिंदगी पहरिया मौत बाद में आ लेकिन रब जे जात जायको मौत जे जो बुधायो आ त अगर मौत मरणो तोखे आहे जायको तोखे चखणो आ लेकिन छा जो मौत जो मौला मौत तो पो आ खणी जिंदगी जी भी गाल करिया तो जिंदगी जो जायको भी चखणो थई
बिल्कुल सादा लफ्ज़ है। मौत जो ज़ायको, बाद में अचण वारी शइ जो ज़ायको, अञा बिल्कुल सवलो कयां। अवां जे कॾहिं असां हारी आहियूं, ज़मीन में कणक था पोखियूं, लुणंदासीं छा? जवाब ॾियो, लुणंदासीं छा? कणक। जेकॾहिं तव्हां सां ज़मीन में कमंद था पोखियूं, कटींदासीं छा? जेकॾहिं ज़मीन में सारी था पोखियूं, कटींदासीं छा? इन में कोई शक न है, इन में कोई शक न है। पहिरीं पोखियो वेंदो आहे, बाद में लुणियो वेंदो आहे। पहिरीं पोखियो वेंदो आहे, बाद में लुणियो वेंदो आहे। अल्लाह क़ुरान करीम में फरमायो, हर साह वारे खे यानी तमाम हर हिक खे मौत जो ज़ायको चखणो आहे। ओ मुंहिंजा करीम रब, मौत जो ज़ायको कीअं हूंदो? रब चवे थो, जेको पोखींदे ओहो लुणंदे, जेको पोखींदे उहो ई लुणंदे। सारियूं पोखींदे कणक कान मिलंदई, कणक पोखींदे बाझर कान मिलंदई, वण पोखींदे कमंद कोन मिलंदई। जेको पोखींदे उहो ई लुणंदे। मां हिकिड़े मिंट जे अंदर मुंहिंजे मदीने जे महबूब जे दरबार में हलां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला जो हुक्म थी वियो, हर नफ्स खे ज़ायको मौत जो चखणो आहे। हर साह वारी शइ खे जान रब जे हवाले करणी आहे, मौत जो ज़ायको चखणो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मौत जो ज़ायको हिकिड़ो ई हूंदो या अलॻि अलॻि हूंदा? अम्मा आमिना जे लाल फरमायो, मदीने जे ताजदार फरमायो, अल्लाह जे खौफ में ज़िंदगी गुज़ारण वारो, अल्लाह जे महबूब जे सुन्नत शरीयत जो इत्तिबा करे खौफ खुदा में ज़िंदगी गुज़रण वारो, उन जो मौत ईअं थींदो, उन जे मौत जो ज़ायको ईअं लॻंदो ॼणो मखण मां वार निकिरी वियो, ॼणो मखण मां वार निकिरी वियो। कॾहिं ॼाणी वाणी मखर में वार विझी पोइ कढी ॾिसो त को ज़ोर लाइणो पवे थो या सुकून सां निकिरी थो वञे? ज़ोर लाइणो थो पए या सुकून सां निकिरी थो वञे? ऐं वरी कॾहिं इहो बि ॾिसो त किथे लकीर या को निशान थियो? जवाब मिलियो त का लकीर कान थी, को निशान कोन थियो। हलो तस्वीर जो ॿियो रुख। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो त मोमिन जो मौत आहे, बद अमल जो, बद किरदार जो, बेअमल जो मौत कीअं थींदो? उन जो ज़ायको छा हूंदो? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जियां कपह उणे रखबी आहे, टाणाईंदा हो न कपह, विहाणे में ॻोढ़ो थी वई आहे, हलो टाणा जो, टाणाईंदा हो त खुलासी थी वेंदी आहे। कपह जॾहिं टाणाए बस कबी आहे, यांगुरी ॿेर जो ढींगर हुजे, कहिड़ी ॿेर? ॻाल्हायो, कहिड़ी ॿेर? यांगुरी ॿेर जो कंडो सिधो न हूंदो आहे, हीअं हूंदो आहे। बबुर जी ॻाल्हि न, ॿेर जी ॻाल्हि, उन जी यांगुरीअ जी जंहिंजो कंडो ख़तरनाक हूंदो आहे। तव्हांजी उणियल कपह हुजे, यांगुरी ॿेर जो ढींगर हुजे, जॾहिं उन जे मथां तव्हां घुमाईंदो, इहो बि अंदाज़ो तव्हां कयो त उन कपह जो हाल छा थींदो। अस्तग़फिरुल्लाह। कहीं फरमायो, मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा खोलिया क़ुरान करीम के, जॾहिं सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मुंहिंजा करीम रब, मुंहिंजा करीम मुस्तफ़ा, इज़राइल सुणे जो अंदाज़ अलॻि अलॻि हूंदो। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सूरह यूसुफ जी उहो आयत जो हिसो तिलावत करणु शुरू कयो, जंहिंमें पाण फरमायो, वक़त्तन ऐदियहुन वक़त्तन ऐदियहुन वक़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। मदीने जे मीर फरमायो, औरत जहिड़ी नाज़ुक शइ हथ पंहिंजो वढे रही हुई, काती वढे रही हुई, मगर ख़बर कान पई छाजे करे कान पई, उन जे साम्हूं तस्वीर यूसुफ अलैहिस्सलाम जी हुई। सुभान अल्लाह,
सुभान अल्लाह। अखिन जी आडो उहा ज़ात हुई जंहिं ज़ात में उहे औरतूं गुम थी वयूं। जॾहिं गुम थी वेंदो कंहिं ज़ात में जिस्म जो एहसास ई न थींदो। सादन लफ़्ज़नि में चवां मदीने जो साईं फरमाए रहियो आहे जॾहिं मोमिन जे मथां मौत ईंदो दीदार उन जे यार जो हूंदो मौत जी ख़बर ई कान पवंदी। सुभान अल्लाह। ज़िंदगीअ जो मज़ो ज़िंदगीअ जो मज़ो कॾहिं ख़बर पवंदी जो जॾहिं ज़िंदगीअ जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी। ज़िंदगीअ जे मज़े जी कॾहिं ख़बर पवंदी जॾहिं ज़िंदगीअ जे नंढड़े ॿार खे 5000 जो नोट ॾियो 10 रुपए जो बि नोट ॾियो उहो वात में जी ॾिपूड़े ॿिन्ही खे फाड़ींदो या चवंदो हीउ 5000 जो छॾिया जवाबु ॾियो। ऐं मिसाल अहिड़ा ॾींदो हा त जीअं मुंहिंजो सादड़ बेसादड़ो भाउ सम्झी वञे। छो उहो ॿार 5000 जे नोट खे वात में निपूड़े गफ करे उछलाईंदो पर जे वॾे खे ॾियो 5000 ऐं 100 जो नोट त 5000 खे संभालींदो या छॾींदो संभालींदो। सबबु कहिड़ो आहे साह हुन में बि आहे साह हुन में बि आहे इंसान नंढड़ो बि आहे इंसान वॾड़ो बि आहे। फ़र्क़ु कहिड़ो आहे जो नंढे में सम्झ कान्हे का वॾे में सम्झ आहे। इहा ॻाल्हि सम्झ में अचे वई। हाणे अॻियो मिसाल ॿुधो हिकिड़ो हमराह ट्रेन में हली रही आहे गाॾी रेल गाॾी हली रही आहे। रेल गाॾीअ में को बर्थ ते सुतो पियो आहे को सीट ते निंड थो पियो करे। गाॾीअ जो सफ़र रवां दवां लॻो पियो आहे। 3-4 ॿारड़ा हिकिड़ो हमराह गॾु चढ़ियो। ॿारनि जो कमु आहे शोर करणु। ॿारनि अची शोर कयो ॿारनि हिक ॿिए सां बालनि सां खेॾणु शुरू कयो। हलंदी ट्रेन में हिक ॿिए खे धक हणणु शुरू कयो। जेके ट्रेन में सुता पिया हा उथी पिया कंहिं अखियूं ॻाढ़ियूं करे निहारियो कंहिं दोॾा वॾा करे निहारिया हे किथों जी मखलूक आई आहे असांजी निंड हराम कई आहे। हिकिड़ो दफ़ो झलियो ॿारनि कोन ॿुधो ॿियो दफ़ो झलियो ॿारनि कोन ॿुधो नेठ टियों दफ़ो सीट वारो सीट तां उथियो बर्थ वारो बर्थ तां उथियो। हिन ॿारनि खे जेसिताईं पादर न हणबा तेसीं ॿार कोन चुप कंदा। हमराह कावड़ में अखियूं ख़राब करे लफ़्ज़ सख़्तु चई करे जीअं उथिया उन ॿारनि खे मारण जे लाइ कुंड ते हिकिड़ो अकुलमंद वेठो हुयो। चुप करे उथी करे ॿारनि जे आॾो बीही करे उन्हनि खे चवे थो हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पोइ भली ॿारनि खे मार कढो। इन लफ़्ज़ खे यादि कजो केरु उथियो लफ़्ज़ यादि न कंदो त ॻाल्हि सम्झ में न ईंदी। केरु उथियो अकुलमंद उथियो। ॾिठई त मामिलो गड़बड़ थो थिए मामले खे सम्झण वारो हुयो। मिसाल ॾेई पियो सम्झायां छो त अल्लाह बि क़ुरान में मिसाल ॾेई सम्झाईंदो आहे। मंडे मच्छर जा मिसाल बि रब ॾींदे देरि कोन कंदो आहे। मिसाल ॾेई ॻाल्हि सम्झाइणु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे करीम रब जे बि सुन्नत आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जी बि सुन्नत आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जा बानो ओ अकुलमंद उथियो उन्हनि खे चवणु लॻो हिन पासे थी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। सभई हिन पासे थिया चई ॻाल्हि ॿुधो ही जेके छोकिरा आहिनि 3-4 ॿारड़ा चयो हा चवे थो इन्हनि जी माउ मरी वई आहे इन्हनि जी अमड़ गुज़ारे वई आहे इन्हनि खे ख़बर कान्हे का इन्हनि खे ॾसियो कोन थो त तव्हांजी जीजल अमड़ गुज़ारे वई आहे। अॻियां हिकिड़ी स्टेशन आहे या ॿी स्टेशन आहे इन ते लही वेंदा। हाणे जेकॾहिं इन्हनि खे असां सख़्ती कंदासीं बसि हिन जे एतिरे चवण जी देरि हुई जेके कावड़ में उथिया उन्हनि जी कावड़ ख़तमु। जेके गुस्से में उथिया उन्हनि जो गुस्सो ख़तमु। जेके ठौशत हण लाइ तयारु थिया कंहिं 5 रुपया कढिया कंहिं 10 रुपया कढिया को शइ वारो आयो उन खां शइ वठी उन खे ॾिनो। ॿार पंहिंजे मौज में मुंहिंजो सवाल दौलतपुर वारनि जे साम्हूं आहे। ॿार बि उहे साॻिया ट्रेन बि उहा साॻी मश्किरी बि उहा साॻी निंड पियल बि साॻिया विढ़ण वारा बि साॻिया। हिकिड़े मिंट जे अंदरि सभु कुझु तब्दील छो थी वियो।
रुगी सुभान अल्लाह न गाल समझो जवाब दियो एकड़े मिनट में सब कुछ तब्दील थियो इन जगह ते तव्हां हुजो हां त इए ही तब्दील थियो हां या न लेकिन सवाल आ ते हो तब्दील छो थियो जवाब जेस ताईं बेखबर होया जेस ताईं बेखबर होया कावड़ तेज ताईं हुई जैसी बेखबर होया गुस्सो तेज ताईं हो जैसी बेखबर होया जज्बो तेज ताईं हो जैसी बेखबर होया सजा जो इरादो तेसी हुयो जॾहिं हकीकत का खबरवार थिया गुस्सो भी खत्म थी वयो कावड़ भी खत्म थी वई सुकून आयो या कोन आयो सुकून आयो या कोन आयो आयो तो पो सोच मुझा यार सोच मुझा मुसलमान भा जिंदगी में मजो तॾहिं ईंदो जिंदगी में सुकून तॾहिं ईंदो जॾहिं इंसान पंहिंजे जिंदगी जे मक़सद खे समझंदो जेसी जिंदगी जे मक़सद खे नथो समझे तेसी सुकून किथों ईंदो निंड किथों ईंदी तेसी बस इहा गड़बड़ लगी पई हूंदी हिन सां विढ़ा हिन सां लड़ा हिन सां हीअं कया हिन सां हीअं कया लेकिन मां सवाल वरी पंहिंजी जगह ते अॻियों थो दोहरायां ॿारड़ा बि साॻिया गुस्सो बि साॻियो ट्रेन बि साॻी होश ठिकाणे ते आयो ज़रूर लेकिन ॿुधायो पाण ई आयो या कंहिं अकुलमंद जे इशारे सां आयो सोची जवाब ॾियो छा जेके कावड़ में उथिया पढ़ियल कोन हा जवाब ॾियो पढ़ियल कोन हा छा चरिया हा छा ट्रेन में ईअं सुता पिया हा छा बिना पैसनि जे चढ़िया हा छा बर्थ उन्हनि जे पैसनि जी हुई ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ ख़ुदा जे वास्ते जेस ताईं ज़िंदगीअ जे मक़सद खे तव्हां असां न सम्झंदासीं तेस ताईं ज़िंदगीअ में कॾहिं बि सुकून कॾहिं बि सुकून कोन ईंदो ज़िंदगीअ में सुकून उन घड़ीअ खां शुरू थींदो जॾहिं ज़िंदगीअ जो मक़सदु सम्झंदासीं हाणे ज़िंदगीअ जो मक़सदु सम्झण खां पोइ सुकून ईंदो हाणे ज़िंदगीअ जो मक़सदु सम्झाईंदो केरु चो अक़लमंद केरु सम्झाईंदो सहाबा जे आॾो अक़लमंद केरु हो जो मुंहिंजो मदीने जो साईं सहाबा जे आॾो उन्हनि जे ज़िंदगियुनि खे तब्दील करण वारो केरु हुयो जो मुंहिंजो मदीने जो साईं मुझा हुजूर वेठा आहिनि मदीने जा मीर बीठा आहिनि हुजूर जा सहाबा उन्हनि सां गॾु बीठा आहिनि हिकिड़ो हबशी ग़ुलाम आहे जेको पंहिंजूं ॿकिरड़ियूं काहे अचे थो पियो चप थुल्हा रंग जो कारो कन वॾा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अजीब स्टाइल आहे जीअं तव्हां सां वटि बिल्कुलु कंहिं मख़लूक में कंहिं क़ौम में अहिड़ा माण्हू जंहिंजो अंदाज़ अजीब हूंदो आहे उन पंहिंजे यहूदनि खे ॾिठो त गॾु लॻा पिया आहिनि होॾे बि हुन पासे बि मुस्लमान गॾु उन नौजवान खे ख़बर कोन्हे का त हो केरु आहिनि हे त मुंहिंजा आहिनि पंहिंजनि यहूदनि खां थो पुछे ॾियो ख़बर छा था पिया कयो उन यहूदनि जवाबु ॾिनो साम्हूं ॾिसी थो चवे थो हा चवे थो इहो अल्लाह जो रसूल आहे अल्लाह जो रसूल आहे उन सां गॾु उन जा मञीदड़ आहिनि पोइ असांजे बुतनि जी थो मुखालफ़त करे असांजे बुतनि खे थो घटि वधि चवे इन करे तयारी मुकमिल करे छॾी अथऊं बसि हाणे हमले जो इरादो आहे रुगो मनसूबो था ठाहियूं हेॾहूं हमलो कयूं या हेॾहूं हमलो कयूं न होगा बास न बजेगी बांसुरी ख़त्म करे था छॾियो चंद माण्हू आहिनि उन्हनि खे कहिड़ी ख़बर त जंहिंखे रब रखे उनखे केरु चखे उन हबशी ग़ुलाम बकरिन पंहिंजनि जो पासो वठंदे आस्ते आस्ते बकरिन खे फेराईंदो दिल में ख़्याल कई वेझो वञी ॾिसां त सही त अल्लाह जो रसूल कीअं उहो छा थो चवे उन जो पैगाम कहिड़ो आहे भला मूं पंहिंजनि जी ॻाल्हि ॿुधी मां अल्लाह जे रसूल जी बि ॻाल्हि ॿुधां बकरिन खे फेराईंदो 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 हबीबन करीमन जे भर में छॾे अचे थो चवे
थो छा तव्हां अल्लाह जा रसूल आहियो? मुझे मदीने जे साईं फरमायो त बेशक अना मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुझो नालो मुहम्मद आ, मां अल्लाह जो रसूल हा। वो नौजवान थो चवे ओ सुहणा, छो तो मुस्तफ़ा जो चेहरो ही अड़ो हो। याद रखो मुसलमान त मुसलमान, यहूदी पांजे बच्चन के चवंदा होया त भुलजी बि मुस्तफ़ा जे चेहरे दे न निहार जो। अगर किथे रस्ते में न नजर ब अचे त अखिन के बंद करे वंजो। वो बच्चा सवाल अक्सर यहूदन जा बार मुसलमान ये थिया, वो सवाल कंदा हा बाबा छो? वो चवंदा पुट एड़ो त जादू आ इन जवान जे चेहरे में, जे एकड़ो दफो डिठो अम्मा भी विसरी वई, अब्बो भी विसरी वियो, नौकर थी वयो, पो उनन जा बारड़ा वरी आज़माइण जे ला चदा ॾिसो त सही त थे छा तो। बस नजर पवंदी वेंदी हुई, दिल खसबी वेंदी हुई, मुस्तफ़ा जा गुलाम थींदा। जुल्फ़े देखी है कि नजरों ने घटा देखी है, जुल्फ़े देखी है कि नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। हुजूर जी हिकड़ी अदा दिसी जान कुर्बान करे छदींदा होया। मां तफसील में न थो वञा, जो त मुझी मंज़िल कुछ अगले जे तरफ आ। ओहो अब्दुल्लाह नाले उहो नौजवान हबशी मुझे हुजूर खां पूछे थो भला तव्हां जो मंसूबो कहिड़ो आ? पंहिंजन जो मां मंसूबो बुधी आयो हां, तव्हां जो मंसूबो कहिड़ो आ? अल्लाह जे महबूब फरमायो असां जो बियो कोई मंसूबो ना है, बस असां जो कलमे हक आ जेको मुझे करीम रब जो फरमाना त अल्लाह जी ज़ात वहदहू ला शरीका, इन बुतन के पुजण छदे दियो, ये कुछ भी नाहे। तव्हां जो खालिक भी मुझो अल्लाह, मां मुस्तफ़ा जो खालिक भी मुझो अल्लाह, सभिनी जो खालिक मालिक मुझो अल्लाह। उन नौजवान निहारे चयो अल्लाह जा रसूल तव्हां खे ॾिठो त पहिरों दफ़ो थम, पर अलाए छो ॻाल्हियूं तव्हां था कयो मुझे जीअ खे झोरींदियूं थियूं वञनि। अवां ॻाल्हियूं था कयो मुझे जीअ खे झोरींदियूं थियूं वञनि। दिलि थी चवे त मां तव्हां जो थी वञा, दिलि थी चवे मां तव्हां जो थी वञा। कचहरी करे बैठो, दिल थी चवे मां तव्हां जो थी वञा। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो देर छो थो करी, लफ्ज़ याद कजो हुजूर जो, देर छो थो करी? चवे तो सुहणा इहो पुछण थो चाहियां जे मां तव्हां जो थी वञा तव्हां जो रब मूंखे छा ॾींदो? मां जे तव्हां जो थी वञा तव्हां जो रब मूंखे छा ॾींदो? मदीने जे मीर फरमायो मुंहिंजो रब तोखे जन्नत ॾींदो। पुछे थो त जन्नत में छा आहे? हुज़ूर फरमायो उन में हुरूहन, उन में ग़िलमान, उन में मिठे पाणीअ जूं नहरूं, उन में हौज़े कौसर। हुज़ूर सभु कुझु ॿुधायो। हैरत मां सवाल थो करे मां अहिड़ो कारो एडियूं सुहिणियूं हुरूं मूंखे मिलंदियूं? मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह जे दरबार में हिन रंग खे कोन ॾिठो वेंदो आहे, हिन दिल जे रंग खे ॾिठो वेंदो आहे। हे रंग कहिड़ो बि हुजे, हे अंदाज़ो कहिड़ो बि हुजे, पर जे हे अंदाज़ो भलो आहे मुंहिंजो यार राज़ी थींदो आहे, ॿिन्ही जहाननि में इज़त वारो करे छॾींदो आहे। मुझे हुजूर छा फरमाए? मुझो रब छा खे ॾिसंदो आहे? छा खे? रईसुल आज़ा, हथ हेॾा, पेर हेॾा, मथो हेॾो, टंगूं हेॾियूं, पेट हेॾो, दिल आहे केतिरी?
दिल आहे केतरी मां सजी लोथड़ी आ पर यार जहन इनखे सफ़ा रखियो मुझे रब उनखे बिनी जहान में कामयाबी कामरान बनाए छो त हर शय सा जिस्म के सुकून मिलंदो हर शय सा गाड़ी भली हुंदी नफ्स खुश थींदो बंगलो भलो हुंदो जिस्म के मज़ो इंदो एसियूं हलंदियूं मज़ो इंदो लेकिन तव्हां ॾिसंदा हो के माण्हू एसीअ में भी निंड कान ईंदी आहे गाॾियूं हन पोइ बि चैन कोन्हे को बंगला नौकर पोइ बि बेचैनी लगी पई आहे हीअ गोरी खणी आहे हीअ गोरी छो खणी आहे इन करे जो उन्हनि जे दिल खे सुकून कोन्हे छाजे करे जो अल्लाह क़ुरान में फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब दिल के सुकून फकत गाला दिल के सुकून फकत पर सच हुआ त दुनिया जो मज़ो बि पोइ आहे जॾहिं दिल में यार जी याद हुजे दुनिया जो मज़ो ही पोवा दुनिया जी लज़्ज़त एकड़ो अमीर शख्स गाल मां गाल फकीर जी निकरी थी वने एकड़ो अमीर शख्स अल्लाह जे ज़ात उनखे दुनिया में कमी कान ॾिनी आहे पर इनखे याद कजो मां सहाबीअ जी ॻाल्हि पूरी कयां मता रहिजी वञे उन मुझे हुज़ूर जे सहाबी अर्ज़ कयो आका पोइ मूंखे मुसलमान कयो उन बैयत कई मुसलमान थियो कलमो पढ़ी बस कई जॾहिं कलमो पढ़ी बस कई निहारी माइटनि ॾे उन्हनि ॿुधायो हुयुसि त असां तयारी था कयूं त हमिलो केॾांहुं कयूं ॻाल्हि ज़हन में हुयसि दिल में रखी मुंहिंजा महबूब तव्हांजा दुश्मन होॾो मुंहिंजा माइट तयार वेठा आहिनि मूंखे तलवार ॾियो त अॼु मां इन्हनि सां ॿुधायां त मां मुस्तफ़ा जो ग़ुलाम थी वियो मुझे करीम मुस्तफ़ा देर कान फरमाई अचे वठ याद रखो हुजूर जो हिकिड़ो सहाबी आहे ॻाल्हि अलाए केतिरियूं अचे थी वञनि मुझे महबूब जो ॾाढो प्यारो आहे ग़ज़वे तबूक जो मौक़ो आहे अर्ज़ थो करे मुंहिंजा आका मुंहिंजे लाइ दुआ घुरो रब मूंखे शहादत वारो मौत नसीब करे मुझे ला दुआ घुरो त रब मूंखे शहादत वारो मौत नसीब करे मदीने जो साईं हथ खणी चदो मुंहिंजा अल्लाह साईं हिन जे मथां काफ़रनि जी तलवार खे हराम करे छॾिजा सहाबी तो चए या रसूल अल्लाह मुझे ला दुआ घुरो तो अल्लाह मुखे शहादत जो मौत नसीब करे हुजूर फरमाए अर्ज़ तो कर मुझा करीम रब हिन पंहिंजे बाने तो काफरन जे तलवार के हराम करे छॾिजा अखिन में लुड़क लड़ई आया ज़ारो कतार रोण लगो उनके यकीन थी वियो तो मुझो मुस्तफ़ा मुँह मां खुश ना है मुझो महबूब मुँह मां राज़ी ना है अगर हुजूर राज़ी हुजे हाँ उन जे दिल में ख्याल आयो तो महबूब मुझे ला दुआ घुरे हाँ रोई चवे तो मुझा साईं मुखा जेका खता थिया मुखे माफ़ी मिले अल्लाह कहिड़ी खता थिया मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो तोखा खता कान थिया तोखे शौक़ आ शहादत जो जी मुझा आका इन ला थोरोई जी मुझा आका हुजूर फरमायो वञ तुझो मौत तॾहिं थींदो जॾहिं तोखे बुखार ईंदो तुझो मौत बुखार में थींदो दर्जो रब तोखे शहादत जो अता फरमाए छॾींदो छो मुख्तार कुल मुस्तफ़ा मुझे रब पंहिंजे महबूब के अख्तियार ॾेई छॾिया महबूब जन्नत बनाई मुआ वंडण जो मालिक तोखे बनाए छॾियो जंहिंखे वणई तंहिंखे ॾे पढ़ा क़ुरान ॻाल्हि मां ॻाल्हि पढ़ा क़ुरान क़ुरान में क्लियर लिखियल आहे इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून वअदन अलैहि हक़्क़न फी तौरात वल इंजील वल कुरआन व मन औफा बिअहदिही मिनल्लाह फस्तबशिरू बिबईकुम अल्लज़ी बायअतुम बिही व ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर मुझे पीर उलमाए अहले सुन्नत थोड़ो नारण के छॾियो त मां थोड़ो वधी
अल्लाह जी ज़ात कुरान में क्लियर फैसलो कयो मां रब सौदो करे छॾियो आहे मां रब ख़रीदारी करे छॾी आहे मौला किथां ख़रीदारी कई अथई तुंहिंजी मुंहिंजी बि ख़रीदारी आहे रब जी बि ख़रीदारी आहे रब चवे थो मूं ख़रीद कयो आहे मौला छा ख़रीद कयो आहे अल्लाह चवे थो मोमिननि जी जान मां ख़रीद कई आहे मोमिननि जो माल मां रब ख़रीद कयो आहे मौला छा जे लाइ ख़रीद कयो आहे रब चवे थो इन जे लाइ उन्हनि खे जन्नत ॾिनी आहे जन्नत अबू बकर खे ॾिनी आहे मिल्कियत मां रब ख़रीद कई आहे जन्नत उमर खे ॾिनी आहे मिल्कियत मां रब ख़रीद कई आहे जन्नत उस्मान खे ॾिनी आहे मिल्कियत मां रब ख़रीद कई आहे जन्नत मां अलीअ खे ॾिनी आहे मिल्कियत मां रब ख़रीद कई आहे लेकिन क़ुरान तरीक़ो इहो ॿुधायो आहे छो त जन्नत ख़ुदा जी मालिकी मुस्तफ़ा जी रज़ा ख़ुदा जी ऐलान मुस्तफ़ा जो जन्नत उनखे मिलनी आहे जेको कुर्बानी ॾे रोज़ा रखे ज़कातूं ॾे हज करे माल ॾे जान ॾे सभु कुझु ॾे लेकिन मां अख़्तियार मुस्तफ़ा ॿुधायां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अख़्तियार ॿुधायां 6-7 साल बि उम्र कान्हे इमाम हसन जी इमाम हुसैन जी इन उम्र में न निमाज़ फ़र्ज़ आहे न रोज़ो फ़र्ज़ आहे न ज़कात फ़र्ज़ आहे न हज फ़र्ज़ आहे कुझु फ़र्ज़ ई कोन थियो आहे क़ुरान थो चवे जन्नत उन्हनि जे हवाले जेके माल मूंखे ॾियनि जेके मिल्कियत मूंखे ॾियनि जेके जान मूंखे ॾियनि हो 6-7 सालनि जा मासूम मुंहिंजो मुस्तफ़ा ऐलान थो करे सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन ही हसन ऐं हुसैन मुंहिंजे जन्नत जे जवाननि जा सरदार जन्नती न जन्नत जे जवाननि जा व सय्यदतुन निसा अहलल जन्नत फातिमा ऐं मुंहिंजी बचड़ी फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे अम्मा ख़ातून जन्नत सम्झ में अची वई अम्मा ख़ातून जन्नत जी रियाज़त इबादत तब छो त जेको महबूब जे बचड़ीअ कयो दुनिया खां ॻुझो कोन्हे लेकिन इमाम हसन हुसैन त मासूम आहिनि अञा इबादत जो त मुंहिंजो का सेफ्टी कोन्हे को न फ़र्ज़ियत ई कुझु कान्हे का साबित थियो त रब चवे थो भुलिजी न वञिजो पैदा कंदड़ मां अल्लाह वंडीदड़ पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे बनाए छॾियो था उन सहाबी आयो हबशी आयो उन महल बैयत कयई आका छा मिलंदो जन्नत मिलंदी तलवार ॾियो वठ तलवार निकिरी वियो सिधो वञी पंहिंजे मिटनि सां विढ़ियो जंग शुरू थी वई उहो मुंहिंजे हुज़ूर जो सहाबी उन महिल सहाबी बनियो आहे उन महल सहाबी बनियो आहे शहीद थी वियो सहाबा खणी पासे ते रखियो जिथे ॿिया शहीद हुया मुंहिंजा मदीने जा महबूब शफ़क़त फरमाईंदा हुया हिक हिक जंग में शहीद थियल जवान जे मथों वञी ख़ुशख़बरी ॿुधाईंदा हुया मुंहिंजा महबूब आया मथों बीहनि नथा अञा वेझो अचे हीअं निहारे मुर्की हुज़ूर मोटी पिया मुर्की हुज़ूर मोटी पिया सहाबा हैरत में अॼु मामूल खां ॻाल्हि मटिजी वई आहे मुंहिंजे आका फरमायो इहो जेको कुंड में तव्हां मैयत जेको जसद ख़ाकी छॾे आया हो उहो कंहिंजो आहे आका फलाणो जेको हाणे हाणे हबशी मुस्लमान थियो उन जो आहे जंहिंजा हेॾा हेॾा चप हुया जेको रंग जो हेॾो कारो हुयो जंहिंजा कन हेॾा वॾा हुया मुंहिंजे करीम मुस्तफ़ा मुर्की फरमायो वञी ॾिसो त सही उहो जेको तव्हां निशानियूं पिया ॿुधायो निशानी त काई कान्हे चोॾींहं जे चंड वांगुरु चमकी रहियो आहे हिकिड़ी हूर सेरांदीअ वेठी आहे ॿी हूर पेरांदीअ वेठी आहे ओ बुलिया जे यार नू मिलन चाही त खोल अंदर दी गाला गाला खोल अंदर दी घणियूं नमाज़ूं पढ़ी जवाब ॾियो हज घणा कई उमरा घणा कई कुछ भी कोन कई छा कई दिल हुजूर जे हवाले कई ये दिल हा नमाज रोज़ो ज़कात हज तुझे मथा लाज़िमा फर्जा कर्जा न कंदे त पादरहणी बि मालिक वठंदो लेकिन जन्नत इन्हनि ते कान्हे का इहे तुझे मथा कर्जा ॾियणो अथई कर्ज़ इज़त सां ॾिबो तॾहिं बि ठीकु आहे न त मालिक पादरहणी बि वठंदो आहे लतीफ़ चए थो रोज़ा नमाज चङो कमु अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे नमाज हे फर्ज़ जी अदायगी आहे जन्नत नमाज़ुनि रोज़नि ते कान मिलंदी आहे जन्नत यार खे दिलि ॾियण सां मिलंदी आहे हुज़ूर खे दिलि
ॾींदे हूअं रुॻी नीअं निमाज़ पढ़ंदे निमाज़ थी वेंदी निमाज़ त मुनाफ़िक़ जी बि आहे निमाज़ थी वेंदी लेकिन निमाज़ में मेराज तॾहिं मिलंदो आहे जॾहिं यार खे दिलि ॾेई पोइ मुसल्ले ते बीहबो पो उहा निमाज़ मोमिन जो मेराज बणिजी वेंदी आहे जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निमाज़ जो सुकून निमाज़ जी लज़त मां अर्ज़ु कयो त ज़िंदगी जी लज़त अर्ज़ु पे कयमि वरी ॻाल्हि उतां खां वरी थो खणा जिते छॾियमि कहिड़ी ॻाल्हि खयमि इंतहाई अमीर हज़ारे एकड़नि जो मालिक हज़ारे एकड़नि जो मालिक अबे अम्मा जो हिकिड़ो दादलो पुटु अंदाज़ो लॻाए सिंध में थो रहे जेको हुजे बि अकेलो हज़ारे एकड़नि जो मालिक हुजे उनजो अरदाई केतिरी हूंदी 24 गोजा शीशा कारा हूंदा पुठियां 3-4 यार वेठल हूंदा ईअं माण्हुनि खे चीपा मां हैदराबाद में थो रहां मूंखां पुछो यकीन कयो हैदराबाद शहर जे अंदरि वॾा उते आम वॾा माण्हू न जाहिल माण्हू उन्हनि जा बच्चा चइबा छो कंदा छा आहिनि तव्हां ॾिसो कारा शीशा 20 गोजा पुलिस में ताक़त न आहे उन्हनि खे रोके काथे आहिनि एजेंसियूं सभु कुझु तो असां ग़रीबनि जे लाइ कानून बि तो असां ग़रीबनि जे लाइ उन वॾे वीके गाॾियुनि में अचनि था बसि जे बीठे बीठे अचानक रिवर्स करे ठका करायूं 3-4 गाॾियुनि जा शीशा टोड़े बानेट भञी यूं करे हलिया विया केरु नालो वठण जे लाइ तयारु कोन्हे केरु पुछण जे लाइ तयारु कोन्हे को छो वॾे माण्हू जो पुटु आहे इहो वॾे माण्हू जो पुटु न आहे इहो नादान आहे नादान जो पुटु आहे इन में इंसानियत ई कोन्हे इनखे ज़िंदगीअ जी ख़बर ई कोन्हे का मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा दीवाना मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा पाण हलनि था ज़मीन ॾे हीअं निहारे निहारे हलनि था ग़ुलाम कंबर थो करे मुंहिंजा साईं ज़मीन में गहराई सां था निहारियो मौला अली चयो मां डिॼां थो मथां कंहिं कील ते पेर अचे रब पुछे मां अली कहिड़ो जवाबु ॾींदुसि जिंदगी जो मज़ो वठो मुसलमानो जिंदगी जो मज़ो वठो जिंदगी जी लज़त वठो जॾहिं जिंदगी जो मज़ो ऐं लज़त मिली त मौत जी लज़त पाण ई नसीब थी वेंदी उहा कीअं मिलंदी अर्ज़ु करण पे चाहे में अमीर आहे हज़ारे एकड़नि जो मालिक आहे अबे अम्मा खे हिकिड़ो पुटु आहे शादी अबे अम्मा शौक़ मां कराई आहे शादी बचड़े जी थी वई आहे मगर औलाद नथो थिए मूं इस्लाम इजाज़त ॾिनी आहे हमराह कुझु टाइम खां बाद ॿी शादी कई वरी बि औलाद न थियो 3 शादी कई वरी बि औलाद न थियो ज़मीन अणखुटा मिल्कत अणखुटा अबो अम्मा चवनि था बच्चा 4थी शादी कर चवे थो अबे अम्मा खे अम्मा बाबा 3 शादियूं कयूं थम को न थियो आहे कहिड़ी शुवटी आहे त 4थी अम्मा थींदो मां हूंदी आहे उहा कंहिंजी बि मां हुजे अमीर जी हुजे ग़रीब जी हुजे पीर जी हुजे फ़क़ीर जी हुजे मां जी तमन्ना चवे थी अब्बा मां मुंहिंजो चवण वठ शादी कर अम्मा तुंहिंजी मर्ज़ी मां जॾहिं 4थी शादी बचड़े खे कराई जॾहिं 4थी शादी बचड़े खे कराई अॻु में उन्हनि जे घर में निमाज़ जो क़ुरान जो तसव्वुर ई कोन हो जेका 4थी आई अचण सां मुसल्लो विछाए करीम रब जी निमाज़ थी पढ़े आधीअ जो उथी तहज्जुद लाइ रोई पंहिंजे रब खे पई सॾड़ा करे हमराह ॾिठो हे के साम्हूं शादी कई आहे ॾाढी बाअख़लाक़ बाकिरदार मगर क़ुरान जी तिलावत करे नौजवान ॿुधे चवे सुभान अल्लाह पहिरों दफ़ो मुंहिंजे घर में क़ुरान जी तिलावत थी आहे पहिरों दफ़ो घर में कंहिं निमाज़ पढ़ी आहे मुंहिंजा दोस्त फ़क़ति 4 रातियूं गुज़रियूं घणियूं 4 रातियूं गुज़रियूं 5 रात हमरा सुबुह जो हसबे मामूल ईअं खणी चो त कणक जे वढाई जो टाइम आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह बारा पिया हलनि सुबुह जो जवान ज़मीनुनि ते निकिरी वञे रात जो आयो जीअं आयो उन जे घर वारीअ इशा जी निमाज़ पढ़ी बस कई पंहिंजे मर्द जी ख़िदमत करे मानी टुकर सभु कुझु ॾेई करे चवे थी इजाज़त ॾियो दिलि थी चवे त मां तव्हांखे थोड़ा ज़ोर ॾियां नौकर चाकर त खोड़ पर ज़ाल थी चवे ग़रीबनि जे लाइ मसलो कोन्हे अमीरनि जे लाइ वॾी ॻाल्हि हूंदी अथव
जो उन्हनि जी घरवारी उन्हनि खे चवे त जेकॾहिं इजाज़त ॾियो त अव्हां खे ज़ोर ॾियां तव्हां सां ग़रीबनि सां इहो रोज़ जो मामिलो आहे थोरो बिगड़ंदा त वेचारियूं जे बरोटा ॾियण में शुरू थी वेंदियूं आहिनि जन्नत में पाण खां बि पहिरीं इहे वेंदियूं इंशाअल्लाह ताला अज़ीज़ान मन उन नौजवान न्याणीअ पंहिंजे मर्द खे चयो मुंहिंजा घोट मूंखे इजाज़त ॾे त मां तोखे ज़ोरड़ा ॾियां जेॾी महिल ज़ाल ज़ोरड़ा ॾींदे ॾींदे मर्द खे सुकून आयो ॾाढो ख़ुशि वेठो आहे मुर्की ॻाल्हाए थो ज़ाल चवेसि थी मुंहिंजा घोट इजाज़त ॾियो त हिकिड़ो अंगल कयां इजाज़त ॾियो त हिकिड़ो अंगल कयां चवे थो हा मूंखे बि निंड थी अचे तूं बि वञी सुबुह ॿुधाए छा खपई कहिड़ी शइ खपे चवे थी शइ जी ज़रूरत नाहे अगरि इजाज़त मिले त तव्हांखे सुबुह जो फज्र जे निमाज़ ते उथारियां निहारे चवेसि थो ॻाल्हि ॿुध तूं चौथी ज़ाल आहीं पहिरीं कान आहीं टे ज़ालूं मुंहिंजो अॻे बि आहिनि माठड़ी करे ज़ाल थी रहो मुंहिंजी ओस्तादियाणी थियण जी तोखे ज़रूरत कोन्हे का वीचारी चुप कयो ॿियो ॾींहुं आयो वरी बि वीचारी साॻे नमूने सां मिंथूं मेड़ियूं ज़ोर पोर ॾेई करे उथण महिल चवे इजाज़त ॾियो त अर्ज़ु कयां चओ छा थी चवी इजाज़त हुजे त सुबुह जो फज्र जी निमाज़ ते अव्हां खे उथारियां वरी बि हमराह सख़्तीअ सां जवाबु ॾिनो चवे थो अॼु खां बाद अगरि इहा ॻाल्हि कई अथई घटि न थींदई उथी दर ते बीही चवे थी मुंहिंजा घोट मूंखे एतिरो त ॿुधायो त मुंहिंजो कुझु तव्हांजे मथां हक़ आहे या नाहे उन अमीर घोट चयो मिड़ई तुंहिंजा हक़ ज़ुबान खोल छा खपई गाॾियूं खपनि घर अलॻि खपई ही खपई ही खपई निहारे चवे थी सभई हक़ मूं तोखे मुआफ़ कया रुॻी हिकिड़ो दफ़ो मूंखे इजाज़त ॾे मां तोखे फज्र जी निमाज़ ते उथारियां तूं फज्र जी निमाज़ पढ़ मूं ज़िंदगीअ जा मिड़ई हक़ तोखे छॾे ॾिना हमरा सोचो टे ज़ालूं अॻे हन हीअ चौथी आहे भला जे जान छॾे थी त भला जान जे चङो पंहिंजे ॻाल्हि ते पकी रहिजां चे मां ॻाल्हि ते पकी हां मां पंहिंजे ॻाल्हि ते पकी हां वाइदो करे चे चङो इजाज़त अथई अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह मर्द इजाज़त ॾिनी सॼी राति उन अल्लाह जे बानीअ मुसल्ले ते रोई गुज़ारियो पंहिंजे करीम रब खे सॾड़ा कंदी रही ओ मुंहिंजा अल्लाह सभु कुझु मां पंहिंजे नफ़्स जी क़ुर्बानी ॾिनी आहे इन करे जो मूंखे निकाह में ॾिनो अथई जंहिं रस्ते सां वञे थो पियो उहो रस्तो जहन्नम जो आहे मुंहिंजा मौला या त मुंहिंजो निकाह मुक़दर में न लिखी हा जे मुंहिंजे निकाह जे मुक़दर में लिखियो अथई त मुंहिंजा करीम रब मुसल्ले ते आणण ताईं महिनत मूं कई आहे ओ मुंहिंजा करीम रब जीअं तुंहिंजे दरबार में सजदो दे उनखे पंहिंजे सजदे जी उहा लज़त नसीब कजा जो ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं वरी को तुंहिंजो सजदो कज़ा न करे केर थी दुआ घुरे जवाब ॾियो केर थी दुआ घुरे घणनि जो वातो खुलंदो ई कोन हिकिड़े हमराह जे ज़ाल जो नालो हो जन्नत वही गुज़ारे मौली साहब आयो ख़त्म हो ॼण अल्लाह साईं हिन जे घर वारीअ खे जन्नत में जाइ ॾिजां चई मुश्किल मौलवी चयो रब हिन खे जन्नत चई मुश्किल हे ज़ाल लाइ ख़त्म गुज़ारे थो पियो ख़र्च बि कयो अथई मुश्किल मुश्किल पुछी ॻाल्हि छा आहे चई मौलवी तूं 100 दुआऊं घुर मूंखे ख़बर आहे त जन्नत में वञी नथी सघे सो कुछ दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे अजीब इहे ॻाल्हि कंदो ज़ाल ऐं दुआ करे जी हा ज़ाल दुआ कंदी आहे ऐं इहो बि ॿुधी छॾियो
ज़ाल जी दुआ बि रब कॾहिं रद्द न कंदो आहे जीअं अमड़ जी दुआ रब रद्द न कंदो आहे। कन खोले ॿुधो, ज़ाल जी दुआ बि रब मर्द जे हक़ में रद्द न कंदो अथव, पर फ़र्क़ु इहो आहे त जेका अमड़ आहे न उनखे ॾुख ॾी तॾहिं बि दुआऊं कंदी, परेशान करी तॾहिं बि दुआऊं कंदी, न ॻाल्हाई तॾहिं बि दुआऊं कंदी। पर जेका ज़ाल आहे न उहा दुआ तॾहिं घुरंदी जॾहिं हुनजो अंग अंग ठरियल हूंदो, जॾहिं हूअ मुकबिल ख़ुशि हूंदी। मुंहिंजा दोस्त रुपयो घुरंदी 100 ॾींदे, हूअ दड़को ॾे तूं जीव कंदे पहुचंदे, अलाह कंदो त तूं सुखियो सताबो हूंदे। दुआ मिलंदी पर मिलंदी हिसाब सां, पर यादि रख उहे ख़ुशि नसीब मर्द जेके पटड़ीअ तां लथल हुजनि ज़ालूं उन्हनि जे लाइ रोई रब खां दुआऊं घुरंदियूं। मुझे मदीने जे मीर जा आशिक हुजूर फरमायो जंहिंखे 4 शयूं मिलन उहो जन्नती। घणी शयूं? 4 शयूं जंहिंखे अल्लाह ज़ुबान शुक्र वारी नसीब करे, जंहिंखे अल्लाह जी ज़ात बाबरकात दिल ज़िक्र वारी नसीब करे, ज़ुबान शुक्र वारी नसीब करे, दिल ज़िक्र वारी नसीब करे, जिस्म सब्र वारो नसीब करे, ऐं ज़ाल नेक सालिह नसीब करे। मुझे मुस्तफ़ा फरमायो इन 4 निशानन वारो जन्नतिया। ॻाल्हि सम्झ में अचे थी न? अचे थी। मां मंज़िल जे तरफ़ हलां मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन अल्लाह जे बानीअ दुआऊं घुरियो। सुबुह जो सवेर हमरा जेॾी महिल निंड मां उथे ॾिसे त फ़क़ीराणी मुसल्ले ते वेठी आहे, जॾहिं चरी थी आला छा हाणे हिकिड़ी निमाज़ लाइ हीअ मूंखे बुज़ुर्ग बनाए छॾींदी। हुनखे कहिड़ी ख़बर त जंहिंजो कनेक्शन महबूबनि सां मिलियल आहे, मुंहिंजो अल्लाह उहो आहे, मुंहिंजो अल्लाह उहो आहे। तक़दीर लिखंदो पंहिंजे मर्ज़ीअ ते आहे, तक़दीर वरी मेटींदो पंहिंजे आशिकनि जे मर्ज़ीअ ते आहे। लिखंदो पंहिंजे कुदरत जे मर्ज़ीअ ते आहे। कॾहिं तक़दीर लिखबी आहे इहो बि ॿुधायईं जॾहिं बचिड़े खे अमड़ जे पेट में साह पवंदो आहे, सभु कुझु उन टाइम ते लिखिजी वेंदो आहे। हिन जी उमिरि हेतिरी हूंदी, हिन जा ॾुख हेतिरा हूंदा, हिन जूं ख़ुशियूं हेतिरियूं हूंदियूं, हिनखे हे नसीबु थींदो, हिनखे हे नसीबु थींदो। असांखे ख़बर आहे अॼु मुंहिंजी घरवारी प्रेगनेंसी जे पोज़ीशन में आहे, पहिरियों महीनो ॿियो महीनो आहे। हीअ टेबलेट खारायां बच्चो सेहतमंद थिए, हीअ टेबलेट खारायां बच्चो सेहतमंद थे, इहो भी ज़रूरी आहे, मगर इन खां वधीक इहो ज़रूरी आहे हीअ हलाल जी शइ खारायां त अंदर वारो बचड़ो नेक थे। हीअ क़ुरान करीम जूं लोलियूं ॾियां अंदर वारो बच्चो नेक थे। ही कयां जीअं मुंहिंजे घरवारीअ जे बचड़े खे 4-5 महीने साह पवे त मुंहिंजो रब उन जे लाइ तक़दीर भली लिखे। हिकु अबे अम्मा जी इहा वॾी ज़िम्मेवारी आहे कंहिंखे यादि। मां पहिरीं अर्ज़ु कयो त ज़िंदगीअ जो मज़ो ईंदो ई तॾहिं जॾहिं ज़िंदगी जी ख़बर पवंदी। ख़बर ई हेतिरी जमायत वेठी आहे, कसम अथव ख़ुदा जो आहे को अञा ख़बर पएसि त मुंहिंजी घरवारी प्रेगनेंट थी चुकी आहे, उन ॾींहं खां वठी इहो तसवर हुजे त हराम जी शइ घर में न आणियां, हीअ नापाक शइ घर में न आणियां, हीअ मामिलो घर में न आणियां। छो त मुंहिंजे घरवारी जे पेट में बचिड़ो आहे, उहा मुंहिंजी घरवारी हलाल खाए, उहा हलाल जी रोज़ी खाए, उहा क़ुरान घणो पढ़े, उहा दुरूद घणो पढ़े। छो त जेको अंदर में बच्चो आहे उहो नेक थे। ॿियो ख़बर आहे इरादो वध में वध बच्चो ॼमंदो आहे, पोइ कोशिशि कंदासीं हाणे वॾड़ो थियो आहे कंहिं सुठे मदरसे में छॾियासीं नेक थे। तक़दीर अमड़ जे पेट में लिखबी आहे, उतां खां शुरू कर। सलो अंगूरे भलो, सलो अंगूरे भलो। बहरहाल मुंहिंजा दोस्त चरियो माण्हू आहे, मुंहिंजे ख़्याल में अमां जो टाइम ज़ाया त कोन पियो कयां। ॻाल्हि सम्झ में अचे थी भला? उन अल्लाह जे बानीअ सॼी राति मुसल्ले ते दुआऊं घुरियो, फजर ते मुड़ुस खे उथारियईं। मुड़ुस जेॾी महिल वुज़ू करण जे लाइ उथियो, कौरो खणी मथां बीही रही, मुंहिंजा जानी वुज़ू तोखे मां करायां। मुड़ुस चयो मूंखे वुज़ू करण ईंदो आहे, घणी तकलीफ़ न कर। हुन जे नियत में छा आहे, हुन घरवारीअ जे नियत ॾे निहारियो। हुन जे नियत में इहो आहे, कॾहिं निमाज़ पढ़ंदे कोन ॾिठो अथमि, क़ुरान पढ़ंदे कोन ॾिठो अथमि, वुज़ू कंदे कोन ॾिठो अथमि। वुज़ू पहिरियों अमल आहे पाकाईअ जो। अगरि वुज़ू सिधो न कंदो, निमाज़ सिधी किथां थींदी? मुहड़ काबे ॾे न हूंदी, निमाज़ कीअं थींदी? वुज़ू सुहिणो करे जॾहिं पहिरियों ॾाको ख़ैर सां चढ़ियो रब कंदो त पछाड़ीअ ताईं ख़ैर सां हलंदो।
हेॾियूं तकरीरूं था ॿुधूं, हेॾो हज़ार जो मजमू आहे। सवाल कजे न त वुज़ूअ में फ़र्ज़ घणा आहिनि, मां कयां नथो पर कसम थो ख़ुदा जो पंहिंजे दिलि में सोचो, घणनि खे ख़बर आहे त वुज़ूअ में फ़र्ज़ घणा आहिनि। हाल असांजो कोन्हे, बसि मुस्तफ़ा जो सदको आहे, जीअं पिया जहान में, बाक़ी सच पुछो त असांजो हाल आहे ई कोन को। मुंहिंजे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो, हुज़ूर जा आशिको, पंहिंजे हथड़नि सां मुड़ुस खे वुज़ू थी कराए, सुहिणे नमूने सां वुज़ू बि कराए रही आहे। हथड़नि ते पाणी न आहे, चङे नमूने सां दिलि में दुआऊं पे थी घुरे, मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे हिन वुज़ू कराइण खे क़बूल कजां, मुंहिंजे मुड़ुस खे परहेज़गार बनाइजा, मुंहिंजे मुड़ुस खे मुत्तकी बनाइजा, मौला पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाइजा। ईअं पई दुआ घुरे जीअं अमड़ पंहिंजे बचड़े लाइ दुआ घुरंदी आहे। एक ज़ाल दुआऊं घुरी रही आहे, मुड़ुस वुज़ू करे रहियो आहे, ज़ाल बीठी आहे। जेॾी महिल उहो सजदे में पहुतो, ज़ाल अखियुनि मां सावण जो मींहुं वसाए करे, ओ मुंहिंजा मौला, बसि मुंहिंजो वसु एसि ताईं हुयो, मां कीअं बि कयो एसि ताईं पहुचायो, हाणे तुंहिंजो अख़्तियार आहे मुंहिंजा मौला। अहिड़ी लज़्ज़त अता फरमाईंसि, अहिड़ी लज़्ज़त अता फरमाईंसि जो सजदनि खां सवाइ हिन जी ज़िंदगी अधूरी थी वञे। बस देर इहा हुई, दुआ क़बूल थी वई। दुआ तक़दीर खे तब्दील करे छॾींदी आहे। दुआ ज़ाल जी हुई, तक़दीर रब मर्द जी तब्दील करे छॾी। सजदे में उनखे लज़्ज़त अचे वई, ज़ाल खे ॿुधाए कोन थो, चवे थो बसि न हाणे तुंहिंजी ॻाल्हि पूरी थी, चवे थी हा। मुड़ुसु ख़ैर सां हलियो वियो, हस्बे मामूल पंहिंजे कटाईअ ते वियो, लाबारे ते वियो। उहे बटाकी दोस्त आया, उहे खटाकी दोस्त आया, चांहि जे कोप वारा, हवाल कटण वारा, उभियूं लहवारियूं ॿुधाइण वारा। रैस त साॻियो आहे पर रैस जी दिलि मटिजी चुकी आहे। रैस त साॻियो आहे, रैस जी दिलि मटिजी चुकी आहे। छो त ज़िंदगी पहिरीं बि हुई, ज़िंदगी हाणे बि हुई। पहिरीं ज़िंदगीअ खे फुज़ूल पियो सम्झे, हक़ीक़ी ज़िंदगीअ जो रस्तो हिकिड़ो दफ़ो ॾिसी वरितई। दोस्त कचहरियूं कनि, उन्हनि खे जवाब न ॾे। दोस्त मायूस थी मोटी हलिया विया। रैस शायदि कंहिं परेशानीअ में आहे। ॿिए पहिरीं जे नमाज़ जो टाइम थियो, उते पियो पढ़े। टे पहिरीं जो टाइम थी वियो, उते पियो पढ़े। ज़ाल खे चवे थो कोन ॿुधाईंदुसि। जीअं सिजल थी जिन नमाज़ ते ॻोठ जे ॿाहिरां पहुतो, दिलि में ख़्याल कई अॼु जमायत सां छो न पढ़ा। ॻोठ जो चङो, ॻोठ जो अमीर जेॾी महिल जमायत सां नमाज़ पढ़ण लॻो, सॼो ॻोठ हैरत में पइजी वियो। अल्लाह जा शुक्राना अदा करण लॻो त असांजे ॻोठ जो अमीर अॼु बा जमायत नमाज़ पियो पढ़े। नमाज़ पढ़ी दुनिया निकिरी वई, हे फ़क़ीर वेही रहियो। छो त मदीने जे साईं फरमायो आहे, मोमिन खे मस्जिद में ईअं सुकून मिलंदो आहे जीअं मच्छीअ खे पाणीअ में सुकून मिलंदो। कंहिंखे सुकून मिलंदो आहे जी, मोमिन खे ईअं मस्जिद में वञी ॾिस, कॾहिं भुलिजी सुलिजी बि वञी ॾिस। यकीन करे इहो अहिड़ो घर आहे जिथो कॾहिं बि ना उमीद कोन मोटंदो आहे। ही अहिड़ो सुहिणो घर आहे, अहिड़ो सुहिणो घर आहे, जेको ईंदो आहे मुंहिंजो रब उनखे ख़ाली कोन मोटाईंदो आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्त मंज़िल खे वधाया। मग़रिब जी नमाज़ पढ़ी मस्जिद में वेही रहियो, इशा जे नमाज़ ताईं वेठो आहे। ज़ाल इंतज़ार में आहे, ख़बर नाहे मुंहिंजे घोट जो ॾींहुं कीअं गुज़रियो। अल्लाह खे पई थी सवाल करे, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे घोट जी पारत थिए, मौला मुंहिंजे घोट जे दिलि खे तब्दील कजां। यार सुमणी जी नमाज़ पढ़ी आयो, जेको मग़रिब ते पहुचंदो हुयो। ज़ाल पुछे थी देर कयव, चए थो बसि कंहिं यार सां कचहरीअ में लॻो पियो हुयुसि। नथो ॿुधाए, नथो ॿुधाए। ज़ाल मानड़ी खणी आई, जीअं जो गिरहो हयईं, अखियुनि में लुड़क लड़ी आया। चवे थो ख़ुदा जो कसम, ज़िंदगी सॼी लज़ीज़ ताम खाधा अथमि, पर जेको अॼु मानीअ में मज़ो आहे इहो कॾहिं बि कोन आयो आहे। हीअ मानी कंहिं पचाई आहे, हीअ मानी कंहिं पचाई आहे। अज़ीज़ाने मन निहारे चवे थी, ओ मुंहिंजा घोट
अटो तुझे घर जो, लूण तुझे घर जो, चांवर तुझे घर जा, मिर्चू तुझे घर जो, थाव तुझे घर जा, चुल्ह तुझे घर जी, सामान तुझे घर जो। बस मुर्गी पंहिंजे तरफा इहा शे मिलाई आ, वुज़ू करे पो पचाइण शुरू कयम, हथड़ो बि हलाईंदी पई वञा, सोणे मुस्तफ़ा ते दुरूद पाक भी पढ़ंदी पई वञा। मुझा सोना सब कुछ तुझे घर जो हुयो, मूं नई शे इहा मिलाई आ, जे तोखे लज़्ज़त ॾिनी आ, जे तोखे सुकून ॾिनो आ। हाणे रोई बि रहियो आ, मानी खाई बि रहियो आ, मानी खाई बस थी, ज़ाल खे चवे थो इजाज़त आ, उहा अल्लाह जी बानी हस्बे मामूल, पोइ ते हटी करे चवे थी इजाज़त हुजे त सुबुह जो अवां खे फजर ते उथारियां। इजाज़त हुजे त सुबुह जो फजर ते उथारिया, यार देर बस एतरी थी, बेवस थी वयो, दाह निकरी वई, अखिन मां सावण जो मींह वॾ फुड़ियो वसण शुरू थी वयो। चवे तो ओ मुझे जिंदगी जी रफ़ीक हयात, हाणे तोखे उथारण जी इजाज़त कान्हे का, हाणे तोखे निमाज़ त छा पर तहज्जुद ते भी मां पाण उथारींदुसि। पो चवण दे मुखे, ओ लगी तुझी तार आजन खे, दुनिया में उहे दीवाना, लगी तुझी तार आजन के, दुनिया में उहे दीवाना, असहाबी पहरियो नंबर प्यार में हुआ परवाना, लगी तुझी तार आजन के, यूसुफ लए यार हुई, हिकड़ी ज़ुलेखा दीवानी, हे मुल्क सजो महबूब अला, मुल्क सजो महबूब अला, ॾिसो मलाइक भी मस्ताना, लगी तुझी तार आजन खे। भरवसो करे ॾिस, औरत हुई भरवसो कई मुझे सुहिणे करीम रब जे ज़ात ते, ॾे ख़बर जानी मुझे रब उन जो बेड़ो पार कयो या न कयो, उन घर में खुशियूं आयूं या न आयूं। उहो ज़मींदार थो चवे जिंदगी मुंहिंजी पहिरीं बि हुई, जिंदगी मुंहिंजी पहिरीं बि हुई, सुकून कोन हुयो, जिंदगी पहिरीं हुई, लज़्ज़त कोन हुई, जिंदगी पहिरीं हुई, हे अजीब रंग ऐं राज़ कोन हुया, हे कॾहिं मिलिया जो जॾहिं यार जी रब सुञाणप ॾिनी, ज़िंदगी जो मज़ो ई निरालो थी वियो। त ओ मुंहिंजा सोना, जे चाहीं थो त ज़िंदगीअ जो मज़ो वठां, त ज़िंदगीअ जो मज़ो तॾहिं मिलंदो जॾहिं ज़िंदगी जी सुञाणप थींदी। ज़िंदगी जी सुञाणप कॾहिं थींदी जो जॾहिं यार ते भरवसो कामिल थींदो। यकीन कर त मुंहिंजे हर हाल खे मुंहिंजो रब ॾिसी बि रहियो आहे, मुंहिंजे हर हाल खे मुंहिंजो रब परखे बि रहियो आहे, ऐं मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे कंहिं बि हाल खां बेख़बर कोन्हे। उन रब ते भरवसो कर, पोइ ॾिस त मुंहिंजो अल्लाह कीअं थो तुंहिंजो बेड़ो पार करे। इजाज़त ॾियो त अञा हिकिड़ी ॻाल्हि करे पोइ वरी चओ त वरी क़ुरान जूं आयतूं शुरू कयां। छो त मुंहिंजा दोस्त आउं चाहियां थो त उहे ॻाल्हियूं कयां जंहिंसां दिलि ते थोरो फ़र्क़ु पवे, अहसास पैदा थिए ज़िंदगीअ जो। ही जेको शैतान तो असांखे तबाह करे चुको आहे, इन मां जान छॾाइण लाइ को रस्तो निकिरी पवे। अगरि ख़ुशि आहियो इन मुंहिंजे अंदाज़ में त पोइ दिलि खोले ॾाढियां पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ो नौजवान, केर चो नौजवान, जवाब दे केर चो नौजवान, हिम्मत कंदो हुयो, मेहनत कंदो हुयो, मज़दूरी कंदो हुयो, पंहिंजे बचड़नि खे तातींदो हुयो। शादी कयईं, अल्लाह बचड़ा ॾिना, कमाइण जो सिलसिलो हलंदो रहियो, इज़त जो वक़्तु गुज़रंदो रहियो, लेकिन जवानी फ़ानिया
सदाई जवानी कान रहदी, सदाई जवानी कान रहदी, सदाई हुस्न कोन रहदो, सदाई दौलत कान रहदी। सौली सिंधीअ में चवां सिज बपाछा कॾहिं हिन पासे केॾी महिल हिन पासे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं उन जवान जी जवानी साथ छॾे वई, जवानी मुंह त हिते रखियो सल्लल्लाहु मायावा मशहूर चरियो राजपर ताहिरी। जॾहिं न आउं शुरू थियां पोइ न की नारो हणो न की ढारो हणो, चुप करे ॿुधो बसि मां खणी अखियूं ॿूटियां ऐं है पोइ बसि मंज़िल यार ॾे हुजे बसि पोइ ॾिसो त कीअं था ॻाल्हि कंदे कंदे हली पीरीअ जे पार में पहुचूं। छो त जॾहिं विच में ॻाल्हि थींदी आहे न त उहो जेको मुंहिंजो कनेक्शन हूंदो आहे न उहो जॾहिं डिस्कनेक्ट थी वेंदो आहे न माण्हूअ जो त वरी कनेक्शन मिलण में यार ॾाढी दिक़त थींदी आहे। ईअं न के थोरो कनेक्शन खे रहण ॾियो। मां अर्ज़ु पई कयो नौजवान हुयो, अलाह हुनखे बचड़ा था फरमाया, ज़िंदगीअ जो गाॾो हलंदो रहियो, जवानी बेवफ़ा आहे, जवानी साथ छॾे वई। हाणे माण्हुनि जे करे अॼु हिन मस्जिद ठाहिण वारो राज़ो आहे, चए पियो साईं मुंहिंजे ज़िंदगीअ जी ख़्वाहिश आहे अलाह मूंखे हिमत ॾे मां मस्जिद ठारायां। चयोमांसि मुंहिंजो राज़नि जी अहिड़ी ख़्वाहिश घटि हूंदी आहे, तूं ख़ुशि नसीब जो ख़ुदा तोखे इहा उमेद ॾिनी ऐं तुंहिंजी रब उमेद पूरी बि कई, अलाह तोखे अजुर ॾींदो। नौजवान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जवानी ख़तमु थी, हाणे मज़दूरीअ लाइ बि केरु न पियो रखे, ज़िंदगीअ जो गुज़र ॾुखियो थी वियो, जेको कमकार कंदो हो न पियो थिए। घरवारीअ चयो त हाणे जेको बैलेंस हुयो उहो बैलेंस सॼो टुटी वियो आहे, हाणे महिनत न कंदे कमाए न ईंदे हे नंढड़ा नंढड़ा बचड़ा काॾे वेंदा, हिननि जे रिज़्क़ रोज़ीअ जो इंतज़ाम तूं मर्द आहीं, अलाह तुंहिंजे ज़िम्मेवारीअ में रखियो आहे। चुर मर्दा त पुर मर्दा, निकिरणु तुंहिंजो कमु आहे, ॾियणु मुंहिंजे करीम रब जे ज़ात जो कमु आहे। सुबुह जो कुझु सामान खणी घरों निकिरी पियो, वञी मिसाल ॾियां दौलतपुर जे शहर जे चौक में वेठो, जेको मज़दूर वठण आयो नौजवान ॾिसी अदा तूं हल अदा तूं हल अदा तूं हल, कुराड़े खे केरु थो पुछे। जेॾी महिल 11-12 थी विया ॾिठई त मूंखे कंहिं बि कोन कुछो, कंहिं बि कोन वरितो, दिलि में ख़्यालु कई दुनिया वारा छॾे विया, पाड़े में मस्जिद आहे वञी यार जे दर जी थो नौकरी ॾियां। छा थो कयां वञी? केॾी महिल जेॾी महिल सभिनी छॾे ॾिनो, हाणे भला ॿी वाट कान्हे जे असां 80 साल खां पोइ हाणे सभु कुझु सहेल सड़ी विया, बैलेंस ख़तमु थी वियो, हाणे हल त मस्जिद में, पर इहो हलण बि जंहिंखे रब नसीब करे यार, इहो हलण बि जंहिंखे रब नसीब करे। छो त मदीने जे साईं फरमायो आहे त मरण खां पहिरीं मुंहिंजो उम्मती सची तौबा करे, मुंहिंजो रब उनखे बख़्शण में देर कोन लॻे। अज़ीज़ाने मन मस्जिद में आयो, उहे जेके ट्रॉल हुयो या जेको मुंहिंजा दोस्त जेको बि नवट शयूं हो मस्जिद जे इन्हनि खे नुखुन खे छंडिए, मस्जिद जूं दरियूं छंडिए, मस्जिद जा दर छंडिए, छंडींदे छंडींदे राति थी वई, सिज लही वियो, हाणे नेठि घर वञिणो हुयो, सो महीनी पड़ी मस्जिद खे छंडे घर वियो। हाणे घर ख़बर आहे त घर में कुझु कोन्हे, जीअं अंदरि वेंदुसि ज़ाल पुछंदी छा थो थिए, खणी वेंदुसि त बचड़ा खाईंदा, हथनि में बि कुझु कोन्हे, मज़दूरी बि कान मिली आहे, कम ते बि कोन वठी वियो। जीअं दर अंदरि लंघियो ज़ाल चयो ॾे ख़बर, हथ ख़ाली हल, चवे थो हथ ख़ाली आहिनि, कमु कोन मिलियो, चवे थो कमु मिलियो, जे कमु मिलियो त मज़दूरी छो न मिली, चवे थो यार सची ॻाल्हि ॿुधाई, अहिड़े करीम जे दर ते कमु कयुमि जो मज़दूरी घुरंदे मूंखे शर्म पियो अचे, मज़दूरी घुरंदे मूंखे शर्म पियो अचे। पोइ छा कई, मोटी आयुसि, चण अॼोकी राति त ॾुखी सुखी कढां थी, खजीअ जो ज़रो ॿारनि खे खाराए थी छॾियां, आसरो करे मिड़े बचड़नि खे सुम्हारे थी छॾियां, पर जानी ईअं कमु कोन हलंदो। चवे थो न मूंखे यकीन आहे मालिक जेको मुंहिंजो आहे ॾाढो कुर्बदार आहे, छॾींदो मूंखे कोन, रुॻी ॾींहुं थियण ॾे, सुबुह जो सवेल वरी इन नियत सां वञी बाज़ार में वेठो त कल्ह अलाह जे दर जी नौकरी ॾेई आयो आहियां, अॼु कोन को मूंखे वठी वेंदो, छो त असांजो अक़ीदो
अहिड़ो ई हूंदो आहे। वरी यारहं थी विया, केर बि वठण कोन आयो। वरी बि चई भला ॿियो केरु नथो वठे। वरी साॻे यार ॾे वञा, वरी वञी मस्जिद जूं सफ़ायूं दफ़ायूं करे। हाणे सोमणीअ खां पोइ बि ऊंधड़ी थो करे, सोचे थो त वञा त कीअं वञा, ज़ाल खे कहिड़ो जवाबु ॾियां। वञणो बि ज़रूरु हुयो, मुंहिंजा दोस्त वञणो बि ज़रूरु हुयो। जीअं घर वियो ज़ाल खे चई त कुझु बि कोन खणी आयो आहीं, न कोन खणी आयो आहे। वरी छो न खणी आयो? चवे थो मालिक करीम आहे, इन करे घुरण शर्म पियो अचे। ज़ाल चयो ॻाल्हि ॿुध, हाणे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी बि ॿुध। सुभाणे तोखे घुरणो आहे, सुभाणे तोखे घुरणो आहे। अगरि मालिक न ॾे त उन जी ड्यूटी छॾे ॾियणी आहे, कंहिं ॿिए दर खे ॾिसणो आहे। चवे थो हाज़ुर, तुंहिंजो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते राति सॼी रोंदे थो गुज़ारे। हाणे जीअं जो सुबुह थियो, दौलतपुर वञणु छॾे ॾिनई। जे ॿ ॾींहं माण्हुनि खे आज़मायुमि, हाणे छो न सिधो सो यार जे दर ते वञा। फजर वञी मस्जिद में थो पढ़े, सॼो ॾींहुं अल्लाह जे घर जी सफ़ाई थो पियो करे, महिनत थो पियो करे। सिज लही वियो, कंहिं पुछो ई कोन। सोमहिणी थी वई, कंहिं पुछो ई कोन। रोई रोई उतां निकिरे थो, ओ मुंहिंजा करीब रब, ॼाणी थो मुंहिंजे हाल खे। मौला मां जहिड़ो हां तहिड़ो तुंहिंजो, कहिड़ो मुंहुं खणी वञा घर वारनि ॾे। इहो रोंदो लुड़क हारींदो जीअं जो दरवाज़े ते पहुतो। अञा दरड़ो मस खड़कायईं त ज़ाल खिलंदी खिलंदी डोड़ंदी आई। हेॾी देरि कई अथई मुंहिंजा सुहिणा, एॾी देरि। चए थो ॾाढी ख़ुशि थी नज़र अची। चवे ख़ुशि न अचा, जंहिं मालिक जे दर ते तो कमु पियो करी, जंहिं मालिक जे दर ते तूं कमु पियो करी। टे पहरीअ जी निमाज़ खां बाद दरवाज़ो खड़कियो, अंदरों जवाबु ॾिनमि त केरु आहे? जवाबु मिलियो, तुंहिंजो मुड़ुसु असांजे मालिक जे दर ते कमु थो पियो करे। उनखे 2 ॾींहंनि जी उजरत मालिक ॾिनी आहे। ऐं अल्लाह जी बानी पर्दो कर, असां हे सामान अंदरि रखूं। हैरत लॻी, एतिरो सामान आहे जो मूंखां पर्दो करायो थो वञे। मां पर्दो कयो, ही सॼो रधिणो सामान जो भरे विया आहिनि। 5 साल खां तॾहिं बि खुटण जो नालो कोन्हे। निकिरनि पिया त चयो मान 2 ॾींहंनि जी हेॾी उजरत आहे। उन्हनि जवाबु ॾिनो, तो वटि रखण जी जाइ नाहे, न त असांजो मालिक हिकिड़े कलाक जो इन खां अलाए केतिरो ॾेई छॾींदो आहे। मुंहिंजो सुहिणो करीम रब ॾियण वारो थिए। थोरो यकीन पको कर, अक़ीदो पको कर, उन करीम रब ते भरवसो पको कर। मुंहिंजो अल्लाह कॾहिं बि कोन छॾींदो। छो कोन छॾींदो? जो मुंहिंजे मुस्तफ़ा जूं दुआऊं तोसां गॾु आहिनि, मुंहिंजे हुज़ूर जूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। जी एतिरियूं दुआऊं तोसां हुज़ूर जूं गॾु आहिनि जो अर्श जे मलाइकनि बीरी सकई हुई कंहिंसां, तोसां मूंसां। कॾहिं जॾहिं रब अर्शे मुअल्ला ते पंहिंजे कुदरत सां लिखरायो, लोहे कलम में तक़दीर जा फ़ैसिला, लोहे कलम में पंहिंजा अहकामात अल्लाह जे ज़ात लिखराया, जंहिंमें इहो बि लिखरायो, मलाइको तव्हांखे मुंहिंजे यार जे दर ते वञण जी हिकिड़ो दफ़ो इजाज़त आहे, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे काला का रंड ई कोन्हे का। जेॾी महिल दिलि चवे न हलिया अचनि। मलाइकनि चयो, मौला असां नूरानी मलाइक तुंहिंजा, हमदो सना करण वारा, पाक गुनाहनि खां असांखे तुंहिंजे यार ते हिकिड़ो दफ़ो, ऐं हो जेके गुनाहगार मथे कारा हेड़ा तहिड़ा, इन्हनि खे बार बार मुंहिंजे करीम रब फरमायो, ला तब्दील लिकलिमातिल्लाह, मां रब जो हुकुम तब्दील कोन थींदो। ऐं फरिश्तो, इहो मां अल्लाह जो फ़ैसिलो आहे। इन करे जो मुंहिंजे महबूब तव्हांजे लाइ न, पंहिंजे ग़ुलामनि जे लाइ हथड़ा खणी दुआऊं घुरियो। मुझे महबूब आधीअ जो थी रोई करे मां अल्लाह जे आॾो पंहिंजे गुनाहगार उम्मत लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। मां रब पंहिंजे यार जूं दुआऊं क़बूल कयूं आहिनि। ऐं फ़रिश्तो, मां रब पंहिंजे महबूब जी दुआ रद्द न कंदो आहियां। मलाइकनि चयो, मौला पोइ जे तूं पंहिंजे महबूब जी दुआ रद्द नथो करी, तुंहिंजो महबूब उम्मत सां एॾो प्यार थो करे, मौला पोइ तूं बि त असां सां प्यार थो करी, न कुझु रिआयत असांजे लाइ बि थिए। मलाइकनि जो ख़्यालु हुयो त ज़िंदगी में भला क़यामत ऐं ॿियो
दफ़ो इजाज़त मिले। मुझे रब फरमायो तहां जी दुआ कबूल थो कया। हाने तहां के मां रब हुक्म थो ॾियां ज़मीन ते जंहिं भी जगह ते मुझे मुस्तफ़ा जे कलमे पढ़ण वारा ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाइन, वञी उन महफ़िल में उन आशिकाने मुस्तफ़ा सां गॾु वेहो, वेहंदउ फर्श ते उन्हनि सां गॾु सवाब मां पंहिंजे महबूब जे दर जो ॾेई छॾींदोमांव। तूं असां एतिरा ख़ुशि नसीब हो कंहिंजे करे चओ चओ कंहिंजे करे ईअं न हीअं चओ अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ग़म दर्द विया बारो भरियो मुंहिंजा पुनल तुंहिंजे करे न त छा बिलाल छा करम वहवा सखी तुंहिंजी सखा वहवा सखी तुंहिंजी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ग़म दर्द विया बारो भरियो मुंहिंजा पुनल तुंहिंजे करे जेको कर्म अॼु हले पियो ही जेको मंडल मतो पियो आहे खुदा जी ज़ात थी ॼाणे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दुआउनि जो सदको आहे। वरन तुंहिंजो मुंहिंजो छा हाल आहे शकिल पंहिंजी आईने में नज़र ईंदी आहे हिन दुनिया जे काए में हे बूथ नज़र ईंदो रूहानी काए में दिलि नज़र ईंदी। थोरो दिलि ॾे नज़र करे पाण खां पुछ उहो कहिड़ो जुर्म आहे जेको तो असां कोन कयो आहे। को हिकिड़ो त गणा यार को हिकिड़ो त ॿुधाए त ही मूं छॾियो आहे उठ वांगुरु जेको वणायो तंहिंखे रहड़ियो अथऊं यार पर पोइ बि इज़त सां बचा पिया आहियूं अज़ाब खां बचा पिया आहियूं मुसीबतुनि खां बचा पिया आहियूं। क़ुरान पढ़ां या शेर पढ़ां चओ जीअं चओ तीअं कयां। सुभान अल्लाह। पहिरीं अल्लाह जो क़ुरान पो अल्लाह जे क़ुरान जी ट्रांसलेशन तर्जुमो अल्लाह जे क़ुरान जो मुझे सोने करीम रब फरमायो वमा का करीम में छा फरमायो वमा कान अल्लाह मां अल्लाह जे शान जे लाइक़ ई नाही छा लियो अज़िबहुम इन्हनि जे वास्ते इन्हनि ते अज़ाब कया व अंत फीहिम मुंहिंजा मुस्तफ़ा जन में तूं हुजी उन्हनि ते अज़ाब कया इहो मां रब जे शान जे लाइक़ ई नाहे। पर इहा हिकिड़ी ॻाल्हि न हीउ जेको अज़ाब टरियो पियो आहे इन जा ॿ सबब आहिनि। हिकिड़ो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मौजूदगी। नंबर 2 वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तगफिरून ऐं मां अल्लाह जे शान जे लाइक़ इहो बि नाहे त जिथे मां अल्लाह जे दरबार में रोई दुआऊं घुरी तौबूं करण वारा हुजनि वरी उन्हनि ते मां अज़ाब कयां ईअं बि नथो थी सघे। यानी सादन लफ़्ज़नि में अज़ाब खां जेको बचा पिया आहियूं हिकिड़ो मुस्तफ़ा जे सदके में ॿियो औलिया अल्लाह जे सदके में। एक हुजूर जे सदके हुजूर दुआऊं घुरियूं अॼु बि मुंहिंजो मुस्तफ़ा गुंबज़े खज़रा में दुआऊं पियो घुरे। ॿियो
सॼे ॻोठ में चोर हुजनि धाड़ेल हुजनि पर पोइ बि मुंहिंजा दोस्त अज़ाब कोन ईंदो आहे छो कंहिं न कंहिं कुंड में को न को अहिड़ो मर्द या औरत हूंदो आहे जेको उथी आधीअ जो चवंदो आहे मुंहिंजा सुहिणा मिड़ई पार तूं थिए मुझो करीम रब तो फरमाए अगर हिकड़े गोठ में हिकड़ो भी मां अल्लाह जे दरबार में सच्ची तौबा करण वारो आ त मां अल्लाह जी रहमत जॾहिं न उन ते वसंदी आ उन जे करे सॼे गोठ जो बि मां रब बेड़ो पार करे छॾींदो ओ मुझा सुहणा ओ मुझा मुसलमान भा इन करे अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मां अल्लाह उन्हनि ते अज़ाब कोन पर रब इएं भी अञा टी शक्ल अल्लाह जे अज़ाब खां बचण जी मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम व कानल्लाहु शाकिरन अलीमा सभई सूरतूं ॿुधंदो वञ उन मां जेका बि तूं इख्तियार कंदे अज़ाब खां तूं बि छुटल रहंदे ओड़ो पाड़ो बि महफ़ूज़ हूंदो आधी राति जो थी चओ मौला मूंखे मुआफ़ कर अज़ाब तो तां बि मुआफ़ ओड़े पाड़े तां माफ़ रब तो चवे मां यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम तव्हांखे मां रब अज़ाब छो ॾींदुसि अल्लाह तो चवे मां रब तव्हांखे अज़ाब छो ॾींदुसि इन जे कदे कंडीशनल इन जे कदे शकर तुम तमा रुगी खाई पी चो मुझा रब करीम तुझा लख एहसान तमा शुक्र कंदा वञो मां अज़ाब टारींदो वञा बरकतुन जा ढेर कंदो वञा रब तो चवे बाना तू शुक्र कर मां रब तोखे अज़ाब छो ॾींदुसि तू त मुंहिंजो प्यारो हई 18,000 मखलूक में सुहिणो मां रब तोखे बनायो आहे मां रब तो सां प्यार थो कयां प्यार न कयां तोखे अहिड़ो सुहिणो छो बनाया तोखे सुहिणो बनायो इन लाइ अथमि जो मां रब तो सां प्यार थो कयां प्यारी शइ सभु कंहिंखे प्यारी तोखे तुंहिंजी शइ प्यारी आहे रब चए थो मूंखे तूं प्यारो मूंखे तूं प्यारो हई मूं तोखे पैदा कयो आहे मां रब तोखे पैदा कयो आहे जी बचड़ो अमड़ जे पेटां ॼमंदो आहे ॼमण सां मरी वञे थोरो ॾुख महीने खां पोइ मरे वधीक ॾुख साल खां पोइ वधीक जवानीअ खां पोइ राति ॾींहं अबो अमा प्यारो आहिनि बच्चो बि साॻियो आहे साहु बि साॻियो आहे ॾुख में घटि वधाई छो आहे जवाबु मिलियो जेका बच्चे ते इन्वेस्ट कई वे अबे अमा पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी इन्वेस्ट कारोबार में कबी आहे उते दौलत ॾिबी आहे बच्चे जे मथां इन्वेस्ट कई आहे उन जे मुंहिंजा दोस्त फलाहो बहबूद जे लाइ उन जे तइलीम जे लाइ उन जे कपड़नि जे लाइ उन जे ग़िज़ा जे लाइ जेको उन ते ख़र्च कबो आहे जेका महिनत कबी आहे उहा प्यारी आहे रब थो चवे तो ॾिठो मिठो कयो आहे ॾे ख़बर तुंहिंजो बचिड़ो जॾहिं मां जे पेट में हुयो उते उनखे रोज़ी केरु पियो ॾे जॾहिं झंगलनि में हूंदो आहे नांगनि बलाउनि खां केरु बचाईंदो आहे तूफ़ाननि में हूंदो आहे मुसीबतुनि खां केरु बचाईंदो आहे तुंहिंजो वसु हेतिरो आहे पोइ बि तोखे प्यारो आहे मुंहिंजो वसु हेॾो वॾो आहे मां सभु कुझु थो कयां तोखे जेतिरो प्यारो आहे तोखां 70 मरतबा वधीक मां करीम रब खे प्यारो आहे वो जेको जेतिरो वधीक प्यारो आहे उनखे तकलीफ़ में ॾिबो अदा जवाबु ॾे मुंहिंजो रब थो चए मां यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम मां रब तव्हांखे छो अज़ाब ॾींदुसि इन शकरतुम रब चए थो हरू भरू भाड़िया न थियो जेको ॾिनो थमाव न खाईंदा वञो शुक्र कंदा वञो खाईंदा वञो शुक्र कंदा आमनतुम ऐं चओ त मुंहिंजा रब तुंहिंजे मथां भरोसा बेशक तुंहिंजी ज़ात आहे ॾियण वारी मौला तो ॾिनो आहे तुंहिंजा लख एहसान दाल मिली अथई खाई चओ मौला लाइक़ु न हुयुसि हे तुंहिंजो करम आहे बसर मिलियो अथई खाई चओ मौला लाइक़ु न हुयुसि हे तुंहिंजो करम आहे बकर मिलियो अथई खाई चओ मौला लाइक़ु न हुयुसि तुंहिंजो करम आहे रब चवे थो व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम ल इन शकरतुम लअज़ीदन्नकुम तूं शुक्र कंदो वञ मां रब थी क़ुरान में वाइदो थो कंदो वधाईंदो सही वधाईंदो सही वधाईंदो सही खुटण कोन ॾींदो सही चओ रब जो क़ुरान सचो अज़ाब खां बचणो आहे अल्लाह जो शुक्र अदा करणो आहे अज़ाब खां बचणो आहे इस्तग़फ़ार कसरत सां पढ़णो आहे अज़ाब खां बचणो आहे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़णो आहे छो त जंहिं दिलि में दुरूद हूंदो आहे यार उते ई त पाण हूंदो टई गस अज़ाब खां छुटकारे जा अथई हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे वणई त वठ वणई त न वठ मां ही शेर चई मुंहिंजा दोस्त बग़ैर देर जे उथी थो वञा ये करम हुजूर का हम पर
अरे आने वाले अजाब टलते हैं, ये करम हुजूर का हम पर। आने वाले अजाब टलते हैं, आओ बाजार मुस्तफा को चले, आओ बाजार मुस्तफा को चले। अरे खोटे सिक्के वहां पे चलते हैं, हुजूर जे दरबार में जहिड़ो आहीं तहिड़ो पहुच, जिस्म सां पहुच। जे जिस्म जी ताक़त न थिए त दिल रब ॾेई छॾी थे, दिल सां मुंहिंजे हुजूर जे दरबार में पहुच। इन करे लतीफ़ सरकार फरमायो के वेझड़ा भी दूर, अल्लाह के दूर भी औदा सुपरी, के चढ़न न चितते, के विसरन न मूर। जिय में गुंडिय पूर, तिय मूसी बना सुपरी। 1000 साल गुजरी विया आहिनि, कंहिंखे सुणे महबूबे सुबहानी, शहबाज़े लामकानी, इंदीले नूरानी, मुहियद्दीन मीर, रोशन ज़मीर, पीरन जो पीर जो अब्दुल कादिर जीलानी। घणो टाइम शेख सादी खां पुछ त अब्दुल कादिर जीलानी छा आहे, त शेख सादी तोखे जवाब दे, गौसे आज़म दरमियाने औलिया, चू मुहम्मद दरमियाने अंबिया। शेख सादी जो यो अकीदो आ, यकीन न